अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशन टगड़ा आहे। मुख़्तसिर सवाइ हयात जे सिलसिले में अॼु असांजो मौज़ू आहे मीर अब्दुल हुसैन सांगी। मीर अब्दुल हुसैन सांगी जे वालिद मीर अब्बास अली हिकु अंग्रेज़ ख़ातून सां कलकत्ते जे हज़ारीबाग में नज़रबंदी दौरान शादी कई, जंहिं मां 1851 धारे मीर अब्दुल हुसैन ख़ान पैदा थियो। 1857 में वालिद जी वफ़ात खां पोइ हू पंहिंजे चाचे मीर हसन अली ख़ान सां गॾिजी सिंध में आयो ऐं संदसि संभाल हेठि रहणु लॻो। हैदराबाद में चङी तालीम हासिलु कयाईं। सरकार वटां खेसि स्पेशल फर्स्ट क्लास मैजिस्ट्री जो उहिदो मिलियो। सांगी खे नंढपण खां वठी शाइरी जो शौक़ु हो। अॻिते हली सांगी पंहिंजे दौर जे वॾनि शाइरनि में लेखजणु लॻो। सिंध जा नामियारा शाइर जहिड़ोक हाफ़िज़ हामिद टिखड़ाई, सैयद मुर्तज़ा शाह मुर्तज़ाई, ग़ुलाम अहमद शाह गदा, पीर साहिब दीनो शाह बुलड़ाई संदसि महल में गॾिजी शाइराणू महफ़िलूं कंदा हुआ। हिन सिंधी गज़ल में नवाण आंदी, हिन खे सिंधी गज़ल जो बादशाह सॾिजे थो। हिन शाह लतीफ़ जी ज़िंदगी ऐं फ़िक्र ते फ़ारसी में लताइफ़ लतीफ़ी किताब पिणु लिखियो आहे। संदसि ॿिनि किताबनि मां दीवान सांगी ऐं कुलियात सांगी काफ़ी मशहूरु आहिनि, जेके छपिजी चुका आहिनि। सांगी साहब 12 जून 1924 में वफ़ात कई। हू भिटशाह में शाह लतीफ़ जे मक़बरे जे भरिसां दफ़न थियल आहिनि।